आबादी आहे 5 करोड़ सिंधी आबादी आहे माना घरूं जी जेल थी वई उन खां अहिड़े नमूने सां थींदो मिसाल तौर मुंहिंजो अधे सां डिफरेंस आहे ऐं मां इल्ज़ाम हणां उनखे त भई हिन हीअं कयो आहे हीअं कयो आहे सुभाणे महेश सारे साथ आहे जेको बि आहे ऐं उन सां हिकिड़ो डिफरेंस थो थिए ऐं हू हुन ते इल्ज़ाम थो हणे पोइ त असां वटि एॾा कंफ्लिक्ट आहिनि समाजी आहिनि ॿिया आहिनि त पोइ त को बि इंसानु जेको आहे उहो आज़ादु रही नथो सघे फिरी न थी सघे इहा जेका बीमारी आहे मज़हबी कार्ड जी उहा असां ॾिसूं था त पंजाब में कीअं ख़तरनाक वोट कंहिं न वठंदा त भई हीअ काद्यानी आहे वोट हिन फलाणे मूंखे न ॾिना हीअ जेको आहे सो गुस्ताखाना रसूल थो करे तंहिंजे करे अॼु जेको असां गॾु आहियूं हिकिड़ो रूल ऑफ लॉ माना कानूननि जो एतिराम हुजे न कानून जे एतिराम में जेका बि जेकॾहिं का कंहिं तकलीफ़ ॾिनी आहे ब्लैकमेल थो करे धमकियूं थो ॾिए असां हुनजी शदीद मुज़म्मत था कयूं ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं सॼो सिंध जो शौक़ु था उन खां पोइ जेका सभ खां ॿी शइ आहे त इहा पंजाब में जेके जेके बाहि हिते हले थी को बि महफ़ूज़ नथो रही सघे को बि महफ़ूज़ नथो रही सघे सुभाणे ख़ुदा न सां साम्हूं जो कंहिंसां थिए या हुनजो मूंसां का ज़मीन ते या कंहिंजो थिए ऐं मूं ते इल्ज़ाम पोइ असांजी ज़िंदगी ख़तमु थिए तंहिंजे करे अॼु सभिनी दोस्तनि खे हिन हवाले सां था चऊं त इहो मज़हबी कार्ड इस्तेमालु ख़तमु कयो हर इंसान जी आज़ादी आहे जेको साइंस सूफ़ीज़म में यकीन थो रखे उनखे हिकिड़ो फंडामेंटल फ्रीडम आहे उनजो हक़ु आहे ऐं डेफिनेटली उहो जेको चवे थो साईं उहो छा थो चए रवादारी इंसाफ़ सभु इहो थो चवे उन में का नफ़रत जी कोन्हे मां रस्ते में अची आहियां पियो त मां 2 शयूं त लतीफ़ साहिबु साईं चयो न त हीअ बैत 9 आयतूं आहिनि जेकॾहिं उहो चवे त उहो बि ब्लेस्फेमी थो अचे बाबा काॾे क़ुर जूं आयतूं काॾे शहर या सचल चए थो त मज़हबनि जेको आहे सो मुल्कनि खे ॿुझाए छॾियो जेके इनखे वठूं था त पोइ छा लतीफ़ ते पोइ इल्ज़ाम अची सघे थो सचल ते बि अची सघे थो ऐं ॿिया काफ़ी जेके सूफ़ी शाइर उन्हनि ते थी सघे थो तंहिंजे करे असांखे हिते अॼु गॾु वेठा आहियूं असांखे अर्ज़ु करिणो आहे असां घटि में घटि इहो मज़हबी कार्ड जी रिज़िस्ट कंदासीं ऐं उन खां पोइ रूल ऑफ लॉ हुजे ऐं जेको फंडामेंटल फ्रीडम आहे हर इंसान जो उहो हुनखे एक्सरसाइज़ करे वॾी महिरबानी